प्यारी संगत, दादा श्याम, कहिड़नि न पवित्र महापवित्र ॾींहंनि में असीं कठा थिया आहियूं हिन थैंक्स गिविंग वीक में। मूं अॼु सुबुह जो पाण खां ही सुवाल पे पुछो। मूं चयो त ॾिसो असीं सभु पंहिंजा बर्थडेज़ केॾे न उत्साह सां मल्हाईंदा आहियूं। पंहिंजे ॿार जो बि बर्थडे, भल ॿार साल जो हुजे, हू ॿार वीचारो त हुनखे कुझु सम्झ में बि न ईंदो आहे। साल जो बर्थडे हुजे, केतिरा माइलस्टोन बर्थडेज़ असीं मल्हाईंदा आहियूं। वी बिकम टीनेजर्स, 13th बर्थडे, 21st बर्थडे, 40th बर्थडे। There is no limit. We keep on celebrating our birthdays. पर हैव यू हर्ड त केरु या अव्हां मां कंहिं शायदि ईअं कयो आहे छा त अव्हां ॾुखी बीमारीअ मां लंघिया हुजो ऐं तव्हां उन बीमारीअ जो सालिगिरह मल्हायो हुजे ऐं तव्हां प्रभुअ जा शुकराना मञिया हुजनि? तव्हां मां कंहिं इहो कयो आहे? इहो मिसाल आहे असांजे प्यारे 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 दादा जो। ॾिसो केॾे न कठिन बीमारीअ मां हू लंघिया। हुननि जी बाईपास सर्जरी थी and this was back in 1998 जॾहिं बाईपास सर्जरी हिकु तमामु वॾी ॻाल्हि करे लेखी वेंदी हुई ऐं प्यारे दादा जे लाइ त ख़ासि करे। ऐं एॾी मुसाफ़िरी करे प्यारा दादा पुणे मां ख़ासि वॉशिंगटन आया इहा सर्जरी कराइण वास्ते। पर प्यारे दादा चयो त इहो ॾींहुं तव्हीं थैंक्स गिविंग वीक करे मल्हायो, प्रभुअ जा शुकराना मञियो जंहिं प्रभुअ मूंखे हीअ नई ज़िंदगी ॾिनी आहे। असां वरी वरी प्यारे दादा खे चवंदा हुआसीं त प्यारा दादा ही हफ़्तो त तव्हांजे लाइ केॾे न सफ़रिंग जो हफ़्तो हो, केॾनि न कष्टनि सहण जो हफ़्तो हो। पर प्यारा दादा चवंदा हुआ न, दिस इज़ अ वीक ऑफ ब्लेसिंग। तंहिं करे इहो हफ़्तो अवी थैंक्स गिविंग वीक करे मल्हायो, छो त इन हफ़्ते में मूं मुरली महल जा केॾाई चकर हया। ऐं असांखे डॉक्टरनि ॿुधायो, असांखे डॉक्टरनि चयो जॾहिं असां गुरुदेव प्यारे दादा खे एनेस्थीशा ॾिनी, जेसि ताईं हू फुल एनेस्थीशा जो असरु थिए, प्यारे दादा जे मुख मां कहिड़ा अखर पे निकिता, May all be happy and full of peace and bliss. May all be free of disease. May all be free of pain and suffering. ॾिसो पाण ऑपरेशन थिएटर जे टेबल ते, पर प्यारा दादा सॼी दुनिया जे बारे में सोचे रहिया आहिनि, हिकु हिकु सोल जे बारे में सोचे रहिया आहिनि ऐं प्रभुअ जे दर कहिड़ी प्रार्थना करे रहिया आहिनि? May all be happy and full of peace. May all be free of disease, of illness. May all always be happy. छा त अवस्था हूंदी हिन महान 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 संत जी। प्यारी संगत, वरी वरी असीं प्यारे दादा खे चवंदा हुआसीं त दादा तव्हां हेॾी दुखे दौर मां लंघिया आहियो, हेॾी वॾी सर्जरी कराई अथव, थोरो वक़्तु त तव्हीं आराम कयो। जॾहिं दादा पुणे पहुता तॾहिं प्यारा दादा असांखे छा चवंदा हुआ, ही वक़्तु नाहे आराम करण जो, हींअर त प्यारे प्रभुअ मूंखे वधीक ताक़त ॾिनी आहे, वधीक सघ ॾिनी आहे त मां इहो वझ वठी वञी दुखी दुनिया जी सेवा कया, वञी प्यारे प्रभुअ जो पैगाम, गुरुदेव जो प्रोग्राम दुखी दुनिया खे पहुचायां ऐं मां दुनिया जो अवां मां हिक हिक जो मां मददगार थियां। ॾिसो प्यारे सत्संगियो, छा त मिसाल प्यारे दादा असां मां हिक हिक जे अॻियां रखियो आहे। यादि अचेम थो गुरुदेव साधू वासवानी जे जीवन मां हिकु नंढी ॻाल्हि, आई थिंक इट वॉज द ईयर 1962, असांजे मिशन में ऐं मां सम्झां थी सभिनी सेंटर्स में जन्माष्टमीअ जो पवित्र ॾींहुं तमामु उत्साह सां मल्हायो वेंदो आहे। हिते पूना में त असांजे स्कूल जा विद्यार्थी श्री कृष्ण लीला पेश कंदा आहिनि, श्री कृष्ण जे जीवन जे लीलाउनि जो हू असां सां अची असांजे अॻियां अची ड्रेमेटाइज़ कंदा आहिनि।
ऐं 1962 में त असांजा गुरुदेव साधू वासवानी असां सां शारीरिक रूप में बि हुआ ऐं हर हिकु ॿार जी हर हिक जी इहा ई प्रेरणा हुई त गुरुदेव जेकर असांजो खेल ॾिसे, गुरुदेव अची कृष्ण जी लीला ॾिसे। पर थिए ईअं थो, जन्माष्टमी खां थोरा ॾींहं अॻु में असांजे गुरुदेव खे तिखो तप अची थिए थो, तप वञे थो चरंदो, केतिरा ई ॾींहं तप हले थो, वरी पोइ तप लहे थो त गुरुदेव खे तमामु तिखो गाउट जो सूर अची पवे थो। शायदि अवां मां केतिरनि खे ख़बर हुजे त गाउट जो सूर बेहद 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 इट्स वेरी 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 पेनफुल, तमामु ॾुखियो थींदो आहे। पर गुरुदेव जे मुंहं ते हमेशह मिठी मुश्क ऐं संदन चपनि ते इहे अखर शुकुर शुकुर शुकुर। केतिरा ॾींहं गुरुदेव पंहिंजे कमरे खां ॿाहिरि कीन निकिता, सिर्फ़ु गुरुदेव जे कमरे में असांजा प्यारा प्यारा दादा, असांजी प्यारी देवी शांति, दादी हरी ऐं दादी सती, इहे 4 हूंदा हुआ जेके गुरुदेव जे शेवा में हाज़ुर हूंदा हुआ। इन्हनि चइनि खे इहो सुनहरो वज मिलियो ऐं हिकु ॾींहुं हिननि जो मुंहुं तमामु मायूस हो, छो त दे कुड नॉट सी त कीअं प्यारा दादा एतिरे कष्ट मां लंघे रहिया आहिनि। ऐं असांजा गुरुदेव दादा इन्हनि जी मायूसी ॾिसी हिननि चइनि खे छा था चवनि था, तव्हीं दिलगीर न थियो, मां तव्हांखे हिन बीमारीअ जो राज़ बतायां। मां वञी पहुतुसि प्रभुअ जे दरबार में ऐं उत प्रभुअ मूंखे पंहिंजो दर्शन ॾिनो ऐं पोइ प्रभुअ मूंखे चयो, घुर, तोखे जेकी खपे तूं अॼु मूंखां घुर। ऐं मूं प्रभुअ खे चयो, प्रभु तव्हीं त मूंखे हमेशह जेकी खपे उन खां वधीक ॾियो पिया, बिना घुरण जे तव्हां मुंहिंजी हर का नीड, हर का ज़रूरत तव्हां मुंहिंजी पूरी कई आहे, मूंखे त कुझु बि की न खपे, अणघुरियो तव्हीं सभु कुझु मूंखे ॾियो पिया। पर प्रभुअ चयो, न, तूं ज़रूरु अॼु कुझु घुर, तूं प्रभुअ जे धाम में आयो आहीं, मां तोखे अॼु कान खां सूखड़ी ॾियण थो चाहियां। ऐं वरी बि गुरुदेव प्रभुअ खे चवनि था, प्रभु परमेश्वर प्यारा, मूंखे त कुझु की न खपे, पर जे तव्हीं इंसिस्ट था कयो त अव्हीं मूंखे जेका सूखड़ी चाहियो उहा ॾियो। ऐं ॾिसो प्रभु गुरुदेव खे छा थो चवे, इहा ॻाल्हि गुरुदेव पाण असांजे प्यारे प्यारे दादा ऐं ॿियनि टिनि खे ॿुधाई। प्यारो प्रभु गुरुदेव साधू वासवानी खे चवे थो, जे तूं मूं ते थो छॾीं त मां तोखे सूखड़ी ॾियां, त पोइ मां तोखे सूखड़ी ॾींदुसि सूर जी, कष्ट जी, दुख जी, दर्द जी। तूं ॿियनि जा दुख, ॿियनि जा सूर, ॿियनि जा कष्ट पाण ते खणंदे। ऐं गुरुदेव प्रभुअ जे चरणनि में सिर झुकाए थो ऐं प्रभुअ खे चवे थो, सूर बि तुंहिंजी सूखड़ी बलहार वञा, दर्द बि तुंहिंजो दारू पी पी निहाल थियां, दम दम तुंहिंजो हुकुम वञा ऐं नूरी क़बूल पवां प्रभु तुंहिंजे कदमनि में। ऐं प्यारा दादा प्रभुअ खां इहा सूरनि जी सूखड़ी, इहा दुख जी सूखड़ी, इहा दर्द जी सूखड़ी क़बूल कनि था। ऐं कीअं न असांजा गुरुदेव साधू वासवानी ऐं असांजा प्यारा दादा केॾा न शरीर जा कष्ट, केॾा न सूर सहनि था, हुननि खे त को कर्म ॿधी नथो सघे, हू त कर्म खां मथे आहिनि, पर हुननि असांजा सूर, असांजा कष्ट, असांजूं तकलीफ़ूं पाण ते हमवार कयूं। हुननि कष्ट घुरी वरितो ऐं असीं कष्ट खां, सूर खां, तकलीफ़ खां, दुख खां, दर्द खां परे भॼंदा आहियूं। असीं चाहींदा आहियूं त जेतिरो परे असीं दुख खां भॼी सघूं ओतिरो भॼूं, पर गुरुदेव जी कृपा सां, प्रभुअ जी कृपा सां के थोरा आहिनि, तमामु थोरा, जेके सम्झनि था त हर हिकु तकलीफ़ इट कम्स with a lesson. It comes to give us an experience which will help us to evolve, which will help us to grow, and they welcome suffering, welcome pain. असांजे प्यारे प्यारे दादा असांखे हिकु अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई, चयऊं त हिकु भेण हुई,
हुनखे शरीर जो तमामु घणो कष्ट हो, पर संदसि मुंहं ते हमेशह मुश्क हूंदी हुई। हुनजी हिक साहेड़ी हूंदी हुई, छो त हीअ भेण घर खां ॿाहिरि वञी की न सघंदी हुई। सॼे ॾींहं जो केतिरो वक़्तु हूअ बिस्तरे दाख़िल हुई, बिल्कुलु थोरो वक़्तु हूअ उथी पंहिंजा जेके शरीर जा कार्य आहिनि, शरीर जूं हाजूं आहिनि, उहे पूरियूं कंदी हुई। ऐं हीअ भेण चवेसि थी, तूं हेॾो बि सही, तॾहिं बि तुंहिंजे मुंहं ते हमेशह एॾी मिठी मुश्क छो आहे? ऐं हीअ भेण कहिड़ो जवाबु ॾिए थी? संदसि साम्हूं हुई श्री कृष्ण जी मिठी मूरत, ऐं हूअ चवे थी, बसि हिन सूर में मूं इहो रियलाइज़ कयो आहे त श्री कृष्ण मूंसां हमेशह साण आहे। जॾहिं को कीन मुंहिंजे वेझो हूंदो आहे, छो त हीअ भेण अकेली हुई, जॾहिं को कीन मूंसां हूंदो आहे, श्री कृष्ण हिन मूर्त मां लही मूंसां गॾु अची वेहंदो आहे ऐं मूंसां मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदो आहे। ही मुरली मनोहर मुंहिंजे लाइ अची मिठी मधुर मुरली वॼाईंदो आहे। बसि मूंखे ॿियो छा खपे? मां त ख़ुशि थींदी आहियां त ही सूर मूंखे आहे, छो त इन सूर सां गॾु मूंखे श्री कृष्ण आहे। ऐं मूंखे इहा पक आहे त ही सूर मूंखे श्री कृष्ण ॾेई रहियो आहे, छो त इन सूर में मुंहिंजो भलो आहे। इन सूर द्वारा मां पंहिंजा कर्म कटिया पई ऐं जल्द वञी मां बि श्री कृष्ण धाम में पहुचंदसि। ॾिसो हिन भेण जी कहिड़ी अवस्था हुई। हिक ॿी भेण जा असांजे प्यारे दादा जी भक्तियाणी हुई। हुन बि केॾो केॾो शरीर जो सूरु ॾिठो। हुनखे रियूमेटिड ऑर्थराइटिस हुई ऐं हुन जा लिंग, हिकु हिकु अंग, हिकु हिकु जॉइंट एॾो त स्टिफ थी वेंदो हो त हूअ बिस्तरे तां उथी की न सघंदी हुई। चाहींदी हुई त कॾहिं कॾहिं त मां अची पंहिंजे गुरुदेव प्यारे दादा जो दर्शन कयां, संदन मिठा अखर ॿुधा। बसि हिन जी तंद तार असांजे प्यारे दादा वटि पहुची वेंदी हुई ऐं प्यारा दादा पाण हिन वटि वेंदा हुआ। हिन वटि वञी वेहंदा हुआ, हिन खे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ, हिन जे मस्तक ते पंहिंजो हथु धरींदा हुआ। ऐं हीअ भेण चवंदी हुई, बसि मुंहिंजी बैटरी चार्ज थी वेंदी हुई ऐं मां इहो दुख, इहो सूर, I never used to regard it as a pain, as a suffering. I would welcome it. ऐं जॾहिं प्यारा दादा मूं वटां थी वेंदा हुआ त प्यारे दादा जो ध्यानु मुंहिंजे अखियुनि में एतिरो वक़्तु रहंदो हो जो आई वुड राइज़ अबाव माई फिज़िकल बॉडी। मुंहिंजो ध्यानु त वञी मुंहिंजे गुरु, मुंहिंजे मुर्शिद में पवंदो हो ऐं सभु घर जा भाती मूंखे चवंदा हुआ, तूं सूर महसूसु नथी करी, तूं पंहिंजूं दवाऊं वक़्त ते नथी वठी। पर बसि मुंहिंजी सुर्त त हूंदी हुई मुंहिंजे गुरूअ में, छो त मुंहिंजे गुरूअ जो ध्यानु मुंहिंजे लाइ सभु कुझु हूंदो हो। ऐं हीअ भेण चवंदी हुई त बसि जॾहिं मां दादा जो सोचां थी त मुंहिंजा सूर ग़ाइब थी वञनि था। हिकु ॾींहुं हिन भेण खे केस थो थिए जंहिं जाइ में रही पई आहे ऐं चवनि था त तोखे कोर्ट में अचिणो पवंदो। हीअ चवे थी, मां त कोर्ट में वञी की न सघंदसि, ख़ासि प्रबंध कयो वञे थो त वकील हिन भेण जे घर में अचनि। ऐं जॾहिं वकील अचनि था, हीअ भेण त पई प्यारे दादा खे पुकारे, प्यारे दादा खे चवे, प्यारा दादा जी तूं नथो अची सघीं त मूंखे का निशानी त मोकिल त तूं मूंसां आहीं। ही वकील पहुची वञनि था ऐं बसि उन वक़्तु दर ते घंटी वॼे थी, छो त हिन भेण जी पुकार प्यारे दादा वटि पहुची वई। बसि असांखे रुॻो सिर्फ़ु प्यारे दादा खे सचीअ दिलि सां यादि करिणो आहे ऐं इहा पक ॼाणनी आहे त जेको आज़मूदो प्यारो दादा असांखे मोकिले थो उहो असांजे भले वास्ते आहे। ऐं जे असांखे प्यारे दादा में सिदिक हूंदो त हू असांखे उहा सघ ॾींदो, उहा शक्ति ॾींदो त असीं इन आज़मूदे मां, इन बीमारीअ मां, इन कष्ट मां असीं बि लंघे पार पऊं। ऐं ॾिसो उन वक़्तु हिन भेण जी साहेड़ी उहा अची सैरे थी ऐं हीअ भेण चवेसि थी, ज़रूरु तोखे दादा मूंखे मोकिलियो हूंदो, छो त हिन बीमार भेण खे उहा पक हुई त मुंहिंजी तंद बिना तार मुंहिंजे गुरुदेव वटि पहुची वई आहे। ऐं हीअ भेण मुश्के थी ऐं चवेसि थी, दादा तुंहिंजे लाइ ही बिस्कुटनि जो प्रसाद मोकिलियो आहे। बसि हीअ भेण उहे बिस्कुट वठे थी ऐं उहे न रुॻो पाण खाए थी ऐं वकीलनि खे सभिनी खे विराए ॾिए थी ऐं संदसि
अंदर में ताक़त अची वञे थी, हू ही केस अहिड़े सुठी तरह सां वकीलनि खे पेश करे थी, जो ही केस हीअ भेण खटे थी ऐं ही जॻहि संदसि नाले में अची थिए थी। प्यारी संगत, चवण जो ही मतिलबु, हिन कहाणी जो ही मतिलबु आहे त थैंक्स गिविंग वीक असांजे लाइ ही हिकु पैगाम खणी अचे थी त असीं पंहिंजे प्रभुअ, पंहिंजे गुरुदेव सां बसि वञूं वधीक वधीक नातो जोड़ींदा, ऐं नाते जोड़ण जी हीअ हिकु निशानी आहे, उन में असीं सिदिक रखूं, अटूट विश्वास रखूं, ऐं पोइ असीं ॾिसंदासीं तकलीफ़ूं त ज़रूरु ईंदियूं। इफ वी डोंट हैव टू फेस डिफिकल्टीज, प्यारा दादा चवंदा हुआ न, who are those fortunate ones who do not have to face difficulties? They are the ones who are not, they are in the symmetry. जेके सिमेट्री में आहिनि, रुगो उहे आहिनि जिन खे तकलीफ़ूं, कष्ट उन्हनि खे झेलणो नथो पए। पर जेसि ताईं असां में हयाती आहे, असांखे ज़रूरु का न का तकलीफ़, को न को दुख, का न का बीमारी, उन जो मुक़ाबिलो ज़रूरु करणो पवंदो। छो न असीं उन बीमारीअ जो पॉज़िटिव नमूने में, उन बीमारीअ खे पॉज़िटिव नमूने में फेस कयूं, फेथ सां फेस कयूं, ऐं पोइ असीं ॾिसंदासीं त असांखे बि ताक़त अची वेंदी, सघ अची वेंदी त असीं इन बीमारीअ खां मथे चढ़ी वञूं। वी विल राइज़ अबाव सफरिंग, देन सफरिंग विल नॉट drag us down. Suffering will not pull us low, but suffering will lift us. It will take us higher and higher. It will take us to our Guru. It will take us to beloved Dada. अचो मुंहिंजा प्यारा भाउरो ऐं भेनरूं, हिन थैंक्स गिविंग वीक में असीं बसि ही मंत्र पाण सां खणी वञूं, जेकी प्रभु करे सो वाह वाह वाह, जेकी प्रभु करे सो वाह वाह वाह, उन सिदक में वधूं ऐं पंहिंजो नातो प्रभुअ सां, गुरुदेव सां वधीक वधीक जोड़ियूं। बसि पोइ त असीं हिन ज़िंदगीअ खे, वी विल नॉट रिगार्ड इट एज़ अ स्ट्रगल, बट सभु कुझु मखण मां वार थी वेंदो, एंड वी विल ऑलवेज बी पीसफुल, ऑलवेज बी सीरीन, ऑलवेज बी स्ट्रॉन्ग। थैंक यू दादा श्याम।